Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम सारंग बा। वालेकुम अस्सलाम। अच्छा बुरा वे सारंग बा तो के शाबस हुजे, शाबस हुजे। छो छा थियो भूरा एडी मायारू छो तो नी? ए सारंग बा तो असांखे पिंड किना ना समझो तॾहिं असां खां धार थिए न। भूरा ही तू छा पियो चई? ए सारंग भा असीं पिंड मंझि भले सगा ॿाहिरि कीअं न हुआसीं, पर ॿिया माण्हू असांजी हुब ॾिसी असांजो मिसाल था ॾियनि ऐं तूं असांखे ईअं छॾे हलियो आहे। भूरा हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। सारंग भा ए तो जो ॾोह कीने त कंहिंजो आहे? इहे सभु कम तुंहिंजी भेण जा आहिनि। मूंखे उन ई मजबूर कयो त असीं धार थियूं। पर सारंग भा तूं भले चाहीं त हुन खां पुछी ॾिस, इन में मुंहिंजो को बि कसूर न आहे। चङो सारंग भा, तो जी मर्जी। बाक़ी सोरईअ जी जुदाई मूंखे रहण जहिड़ो कीने छॾियो। हा भूरा, हिन ॻाल्हि जो असांखे बि ॾाढो अफ़सोस आहे। भूरा मूं सोचियो हो त सुरई खे सम्झायां, पर तोवारी ससु नूरीअ जी सोच सुठी न आहे। सारंग भा ये कम त आहिनि निभागी नूरीअ जा, बाक़ी मौज सुरई अहिड़ी कीने। बुरा हिन जे करे ई त मां चाचा मिसी जे घर बि कोन थो वञा। तोवारी ससु त अची ॾाॾे वारे काके पटेल जो बि हया न कयो। मौजी दिल थी चवे त इन निभागी काकी नूरीअ खे उत जो उत वञी पूरो करे अचां। न भूरा न, ईअं कॾहिं बि न कजां। सबुर खां कमु वठि। सबुर करण वारे माण्हूअ जी हमेशह जीत थींदी आहे। चङो सारंग बा, हाणे हलां थो। बाकरिन जे लाइ चारो बि करणो आहे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंशी अच वे तो केड़ी खबर तो सुनाया। केड़ी खबर है मुझे? सुनाए अज वरी हमरा के ना पूछ तो डेम की तो ठाए। हाँ ठाईंदा, पर मो जो नालो भी चले सरखाने। मुझे इन जो मतलब डेम वारी मजूरी खर्च कराए छड़ी। ए मुंशी एक धक में ही सजो कम तेतर बेतर दियो। मुझे से तो मुख में खबर हुई ते तू इते डेम ठाणे किने दींदे आ। ए मुंशी की तो भाई एड़ा कम मौज है के फोन ते बंद थी विदा। हाँ मुझे से त आहे। अरे बियो आसा मसोरो करणो आ मुंशी। केड़ो मसोरो मुझे? ई सोरो सारंगो एक जी बी छडे किम तो से त आके खबर है। हाँ मुझे आओ ई त मोके खबर आहे। इन सोरे सारंगे के ठप मारण के ना बी कावा किने। हाओ मुझे तू सच्चो विचार करे मुके सुनायो तो की कजे। कम आहे त दुखियो पर कोशिश कभी मुझे। आओ मुंशी तो यो कुजारे लाए तो कम दुखियो है। पर मुझे ए कम मौजे लाए जरो दुखियो किने। इन सोरे सारंगे के
अख चिंब में ख़त्म कराए सघां थो। आओ मुदरी आओ, तू बि वॾो खपो रही ई कम ते तूं करे सघे थो। आओ सारंगे खे मारण लाइ को न को तिरकट करणो पवंदो मुंशी। आओ मुदरी, को न को हीलो कयूं था। सारंग, ही छाजा कागर अथई हथ में? सुहाराणी नेठ चनेसर पंहिंजी आदत पूरी कई। वरी छा कयो अथसि? ही डैम वारे कम जो स्टे ऑर्डर आहे। इन जो छा मक़सद सारंग? इन जो मतिलबु इहो आहे त कोर्ट जे ईंदड़ फ़ैसिले ताईं डैम जो कमु रुकिजी वेंदो। मोए मरवान इहो वरी छा कयो? ठहियल ठुकियल कम ते पाणी फेराए छॾियईं। हा सुहाराणी, इहो कमु बि रोलड़े जो शिकार थी वियो। निभागे चनेसर खे इहो कमु रोकराइण जो कहिड़ो इनाम मिलंदो? ॾाढी सुठी स्कीम हुई सुहाराणी। हिन इलाइक़े जा सभु माण्हू ॾाढो फ़ाइदो वठंदा। पर इहो निभागो को चङो कमु करण ई नथो ॾिए। चनेसर निभागो पाण त को चङो कमु करे कोन थो, पर कंहिं ॿिए जे कम में दख़ल त न ॾे न। पर सारंग, हाणे हिन डैम वारे कम जो नतीजो कहिड़ो निकिरंदो? हाणे त वरी कोर्टुनि जा चक्कर लॻंदा। ॾिसूं त कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो थी ॾे। मतिलबु त इहो कमु हाणे जल्द कोन थींदो। कोशिश त कंदुसि स्टे ऑर्डर कैंसिल करण जी, पर हाणे ज़ाहिर आहे त थोरो टाइम त लॻंदो। जेकर डैम ठही वञे हा त हिन साल वारो वसकारो डैम खे ज़रूर भरे छॾे हा। मुंहिंजी इहा ई कोशिश हुई त हिन साल जे सावण खां अॻु डैम तयारु थी वञे। हा सारंग, ॾाढी ज़रूरत जी शइ हुई। पखी पखण जीत जानवर पाणी पी ख़ुशि थियनि हा। तूं रख हालात, इनशाला ईअं ई थींदो। ख़ैर तूं मूंखे मानी आणे ॾे, त मां वरी कंहिं ॿिए कम खां लॻां। इजो थी खणी अचां। तूं त उते शहर में वेठी आई न, मां तोखे छा ॿुधायां त मां केतिरी परेशान आहियां। साइण साइण, आउं तो से हिकु ॻाल्हि करण आयो आहियां। मां तोसां पोइ थी ॻाल्हायां। हा रमू, छा थियो? पंहिंजे ॻोठ वारे सारंग हिकु भलो कमु कयो साइण, पर साइण मुंहिंजे उहो कमु करणु की न ॾिनो। कहिड़ो कमु कयो सारंग जेको मुंहिंजे करण न ॾिनोसि? साइण, पाणीअ जे लाइ हिकु वॾो तलाउ पियो ठहियो। सॼे तरह जा माण्हू उन तलाउ मां पाणी पीअनि हा। अच्छा, पोइ छा थियो? पर साइण, उहो मुंहिंजे दरख़्वास्त ॾेई कमु बंदि कराए छॾियो। ही त वाकई सुठो नाहे कयो चनेसर। साइण, इन सारंग खे मारण जे लाइ मुंशीअ सां सलाह पई कई। मतलब त चनेसर सारंग के माराए छॾींदो ईअं? हाउ साइण, ई प्रोग्राम लॻो पियो आहे। रमू, गुजारो साइण। तू मुंहिंजो चवण कंदे? हाउ साइण, तू हुकुम करे ॾिस। चनेसर वारा सारंग के मारण जे लाइ जेको बि प्रोग्राम ठाहिनि हू मूंखे ॿुधाए जाए, ऐं गॾो गॾु सारंग के बि। हाउ साइण, हाउ ईअं कंदुसि। हाणे आउं हलां? हाणे तू भली वञ। आई हिम्मत कयो, बाक़ी ॿिए ॻाल्हि हिकु न चुटियल आहियो। मुंहिंजी ये राणो खान तरे ते कब्जो कराईंदो को? मौजी तराई ते लाइ कब्जो कीअं कराईंदो? मरणो आहे त का? मुंहिंजी असीं हरे भरे चकर न गुज़ारे था वञूं। पिंड जी शइ तां गुमरो हुजणु को ग़लति कमु आहे का? ए नूरी, किथे थी वञे? वाह, ए आ पंहिंजे हीरे के गिनण थी वञा। ए रना, हीरे जो त अॼु सुबुह जो सेठ साईं निकाह पियो थिए, उहो हिते कुजाड़े लाइ बि कोठियो अचे। ए हीरा मोहन जी पुराणी जेडुल आहे। ए पर छा कजे, कुदरत जा सान आहिनि, वेचारी बेवा थी पई आहे। ए वॾी वॾी कोशिश करे मूं सेठ सां उन जो निकाह करायो आहे। ए रना, ओ त समझ में, पर हिते कुजाड़े लाइ हीरे खे गिनियो थी अची।
ए उन मिस्किन गरीब जो को अजो ई कोने ओ चे पई तुंहिंजे घर में तैयार थी उन खां पोइ पंहिंजे घर असली घर हली वेंदसि। ए रन निभागी ये अशर बेत कनी मोजे सिर ते ए मो बस कर मुंहिंजे नंढपण जी जेडुल गॾ सां रांदियूं केॾी वॾा थिया आहियूं उन खां पोइ हुनजी ख़्वाहिश आहे त उनखे हार सिंगार करे कुंवार करे ऐं हितां घरां रवानो कयांसि। ए रन सेठ बि के ॾींहुं ज़ाद कंदो ज़ाद इन रन जो आउं वाक़ुफ़ आहियां। ए मुआ बच कर हाणे पियो जे त तोखे कहिड़ी ख़बर माण्हू जी ए मुंहिंजी हीर जेको हिते मटी कीने कोई मुंहिंजी हीर जहिड़ो न आहे। ए ख़बरूं त सेठ कना पोइ पुछंदासीं रुगो विहांउ थी वठे। ए मिश्री तुंहिंजी त उहे बि आदत हर माण्हू मां को न को ऐब कढंदो आहे। ए ख़ुदा नाराज़ थींदो ईअं न कंदो कर सुठी ॻाल्हि न आहे। बसि आउं हींअर गिनी थी अचां पंहिंजी जेडुल खे। हा अरे गुलूड़ा गुजाड़ो तू मिस्री जुड़ी ऐं पटेल खे दावत ॾेई अच। ये सेठे ए इन्ही कना सवा ए ॿियो कंहिंखे चवणो आहे ये सुणाए ये त हेके चक्कर में दावत ॾेयूं अचां। अरे ॿियो वरी कंहिंखे चवंदासीं ये सॼो राज वेठो आहे ए माण्हूअ जी एका खोट त कीने। अरे वधीक ड्रेग पटाड़ कीने करणी बसि 2-3 माण्हू हुन। ये सेठे ए माण्हू ने धारा ए जंज मजो कीन कंदई ए बाकी तो जी मर्जी। अरे सुरा मोके त रुगो हीर जी जरूरत है बाकी तू जानी वञी धूड़ पायो। ये निभागा ये खुशी जो मौको अथई खुशी जो ये इन टेम ते ये सोच कुछ चंगी रख चंगी। अरे सुरा मोजी अखें जे अॻियां रुगो हीर जी शकल पई घुमे। हीर जी शकल इन जंज बज जी मोखे ख़बर की नथी पोए। ये निभागा ये तो तान्या हीर ॾिठी कीने ए इन खां अॻु कना ये तो जे मुंहं जे अॻियां ए उन जो फोटू में फिरे। अरे हाणे छॾ ने ॻाल्हिअ खे तोखे जेको चयो आहे उन ते अमल कर। ये ठीक आहे ए आऊं वञा पियो। ओ मुझे गुजारो मुज़ारे इन ड्रेम जो कम ते बंद कराए छॾियो आहे मां। हाँ मुज़ारे से त असांखे बि ख़बर आहे वो बि न तरह तां घुमरो हुजणु ज़रूरी आहे मतां राणियों का हरकत करे। मुज़ारे राणियो मां सारंगियो आओ ए हाओ ई सभु कम ने राणीअ जा आहिनि न तिने सारिंगे में एॾी दाल ई किने जो मोह चने सर सां मुहाॾो अटकाए। ए मुज़ारे ई बि कीने यो सोरो सारंगियो सरकारी कमनि में वॼो होशियार आहे नी। ए कीअं बि होवे मूंखे कुजाड़ो कंदो त जेको बि चुरंदो उहो मरंदो। से त आहे मुज़ारे मुंशी ए आई हिम्मत कयो बाक़ी ॿिए ॻाल्हि खे न चुटल आहियो। मुजरी ये राणो खान तरह ते कब्जो कराईंदो को ए मौजी तरह ते लाइ कब्जो कीअं कराईंदो मरणो आहे त का। मुजरी बस हरे भरे चक्कर न कुजड़े ला वञो। ए पिंड जी शइ तां घुमरो हुजणु को ग़लति कम आहे का। हाउ मुज़ारे तू सच्चो ई सिलूड़ो रुगो बहाना पियो ॻोल्हे बहाना आओ। मुंशी मूं वटि बहाना कीम हलंदा हिते मुड़ुस माण्हू थी रहणो पवंदुसि। ए मुंशी हरिया भरा इन ॻाल्हि ते इन पासे कुजड़े ला खयो थो वञी ए मोह वीचारे खे नौकरी मां कढाईंदे के। ए नड़े सिलिया न मो त रुगो मजाक पे कयो आओ। ए हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे वञी बनी ऐं तरह तां चकर हणी चो हलो उथो। ए सुरा उथो असल मिलिया उथो उथो।
कुंज कुंज हाँ तो साया रोई छो थी ए अब्बा वाह छा थियो अब्बा खे मसलो केड़ो आ हिते तो सा केर वेहण वारो भी कोने रोई छो थी बुधाए मुखे ए अब्बा अब्बा बाबा अब्बा 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 करे चुप थी दिए जे कुछ गाल कंदी तो मुखे खबर पवंदी न थियो छाए ए अब्बा वारे जे घर ए मासी हीर जो वियाह लगो पियो आहे हा त पोइ ए मुखे कुजाड़े लाए ए तो की न तो वञण दे इने करे सुबह को इहो रिंगट शुरू कयो तई रू 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 लगी पई तई खोले गाल करे कोन थी रोण ते तो छोकरनि जी बस इहा हिकिड़ी आदत आहे बगोड़ा गाड़े मर्द जो खानो ख़राब करे था छॾियो ए ॿिया सभु उते अची भेड़ा थींदा ए आऊं इन एॾी हवेलीअ में ते एकली तूं ई नाही आऊं तो सां गॾु आहियां न राणो खान ही राणो खान तोखे कोन थो रोके भली वञ हा हा इजाज़त आहे भली वञ ए सची तो चोए सच्ची तो चवा नूर मिठे जो कसम आ तुझो कसम तैयार थी ही राणो खान जेका गाल चवंदो आ पत्थर ते लीक सच 100% सच ए रब जो शुक्र थियो अल्लाह जो ए मस त मोकल जुड़ी आयो हाणे यो रोण छॾ न रिंगट रोण वारो छॾ गोड़ा उग गोड़ा शाबाश और जल्दी तैयार थी आओ गाड़ी कढी अचा तो तोखे ये वठी दे पहुंचाया तो हाणे त खुश ही ए आओ जाम खुश आया ए आऊं जो भी तैयार थी अचा तेरी रोई मुखे भी रोवण जड़ो करे छरियो भई उद तैयार थी आओ गाड़ी कढी अचा तो तैयार थी शाबाश बुरा आई असा जी गाल के मजाक पे समझोगा खोजाड़ा तो चुई ए ये अजा मजाक भी समझे ए बुरिया असी आके डुड़ा करदा सी अची ॾिसो रे त ख़बर पई अज ये काका पटेल की तो कहे बाचा ए हाने सेठ के ए मोड़त बदराए ना ए आगे में तू घोटन के मोड़े बदराई ना होए होए बाती होए मिना दे ये चुड़िया ए यार सेठ दी चर्चा मत करे ए यार ई घोट है घोट ए घोट आहे त मूंखे गुजारो कंदो चरिया ये चोंदा है न त घोट जी दुआ ऐं पिट ये जल्दी मज लगंदी है ए उहे घोट ॿिया हे त ज़िंदा लाश आ लाश उन जी थी शादी थी आहे हिन जी थी दुआ पिट हले ये निभागा ये आस्ती चो ये सुनी न वटे ये चितो दे मुओ ए हां उसको एको नाच कोड बुकायो ये घोट घूमी घर आयो घोट घूमी घर आयो ए तो लेने वाले खैर ना पानी जीने बढ़िया कांबू बा सारंग बा हिते तो देम तारा भाई ए आओ ए यो तो खासो है ए पर वो निभागो चने तो ठहराण तो दे न ए ई त राज वारन ले वडी सहूलियत हुई ए आओ नबू ए तो पर वादा माण्हू आहिनि उन जी मर्जी बुरिया इते गुजारो पिया करियो ऐ सिलोड़ा असीं त घुमूं फिरूं पिया
तो के कहिड़ी तकलीफ़ आहे हा ई बनी मुजेरी जी आहे ए मुजेरी जी बनी आहे त छा थी पियो ए असां को बनीअ खे खाऊं था या खणियो था वञो बनी खाइण जी कोन्हे पर पराई बनी में कुजड़ लायो हे सिलू ई बनी उन जी कीने ई बनी त अल्लाह जी आहे अल्लाह जी शइ जा वारस जहिड़ा आहिनि जहिड़ा असीं बुरा ऐं असांजी ॻाल्हि खे मज़ाक पिया सम्झो का गुजारा तो चुवी ए ही अञा मज़ाक में सम्झे ए बुरिया असीं आंखे ढुड़ा ढुड़ा कढंदासीं अची ॾिसो रे त ख़बर पई अॼु ए भूरिया बाबला ढेरो कुजारे रखियो आई पिंडी जे कस असी पिंडी जे कस जेड़ो कमाई किने मारुन जो छोरा हलो 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 ए मुंशी तू भले वञ असां हिको हिकी करे पोइ वेंदासीं हा जरूर जरूर हिकड़ी पासे दी तोड़ाए पोईंदो हा आ वञा थो भूरिया बाबा तव्हांजो पंहिंजो कस ए पिंडी जो पंहिंजो कस ये जेड़ो कम ते दानी मर्दी भले कयो पंहिंजे जेड़े में कहिड़ो कम ए भूरिया ए ॾिस मुर्सा जी हालत ओ मुंशी तो भगो वञे न कांबो ए को मुंशी वियो आहे उनखे ज़रूरी कम हो ए हाउ हाउ ए हड़नी खे सुञाणू था ए ख़बर पवंदी जॾहिं अचो त ख़बर पवे हाउ असीं था बायूं त ॻाल्हि करे त चङो इन जो मक़सद तव्हां कुझु थोरो थोरो ॾिजो पिया वठो न हलो ए अम्मा ए कुजाड़ो थी चुए कुंज दिए ए अम्मा उथी उन लाडीअ खे तयार कर ए ॼञ इजो अचण वारी हूंदी ए हाओ अम्मा आओ ए आवी झट कयो नी ए हुन मासूमड़े राणे घोटे जी ॼञ पई अचे ए आओ अम्मा आओ सदको ए सचु थी चुए ए मुंहिंजी हीर धीअ जो घोट जेको आहे न ए सफ़ा गबरू जवान आहे हा ए ॾिसी माण्हुनि खे छिरक पइजी वेंदा अम्मा ये चारे अच्छा वारा अथसि न टिकण ते ए उनजो बि ख़ैर आहे ए अम्मा ठहियो ए अच्छा वार त नंढकनि ॿारनि खे बि आहिनि ए उनखे ॿ टे वार थिया त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे त मासूमड़ो नंढड़ो वीचारो ए हाओ अम्मा हाओ ए ॾंद ॼाण झुरियस बाक़ी वॾो किथे आहे अम्मा नंढड़ो ॿार किकड़ो आहे वॾो त कोन्हे को मां साथ तव्हां त अलाही कहिड़ो किसो खणी वेही रहियो आहियो कुंवार खे जल्दी सां तयार करे वठो ॼाण ॼंज पहुचण वारी हूंदी ए हाओ मां साथ मिठड़ी तू इन ॻाल्हि जो फिकिर म कर ए उथी तू इन लाडीअ खे हली तयार कर ए अम्मा तोखे ख़बर आहे ए सुरई कुंवार खे ॾाढो मलूक तयार कंदी आहे ए कुंवार में त सोहणी आहे न केॾी न नाजुकड़ी आहे ए इनखे सफ़ा भलोड़ करीस वञ अम्मा तू तयार कर ऐं तू वरी हा वञ छा बस ऐं तू वरी का घर बर जी सफ़ाई बफ़ाई कर सारंगा बा हरिया भरिया नाराज मथी बुरा मां नाराज कोन थो थियां सारंगा बा असां जहिड़े जे इरादे सां हुते की न वियासीं सिलूड़े वारा पिंड अची असांजे कंध में पिया बस पोइ असां बि घटि की न कई मां कानूनी तौर ते हिन डैम वारे मसइले खे हल कंदुसि अलाह कंदो डैम ठही वेंदी सारंगा बा असीं हुननि सां वेड़ की न वियासीं बसि ईअं ओचितो जहिड़ो थी पियो बाक़ी हिन वॾे तलाउ जो त जिक्र ई की न थियो बुरा मुंहिंजो मतिलबु इहो आहे त कमु थियण ताईं असांखे एहतियात करणो पवंदो ऐं सारंगा बा अगराई असां की न कंदासीं हा बाक़ी हली अची असांजे कंध में पिया न त असीं कोन घटि कंदासीं मां तव्हांखे हरू भरू इहो बि कोन थो चवां त हुननि जे ॾाढो कंधु झुकाए हलो हाओ ऐं हाणे की न मिड़ई वारी ॻाल्हि ऐं असां वटि मोहबत जो जवाबु मोहबत असीं हूंदो ऐं नफ़रत जो जवाबु नफ़रत असीं हूंदो बुरा चनेसर भले केतिरो बि ज़ोर लॻाए असां बि पंहिंजी कोशिशि कंदा रहंदासीं पोइ ॾिसो न त केरु तो खटे या केरु तो हाराए ऐं चङो सारंग बा ए आउं हलां थो वधीक जेकी थियो हुनखे मोह ॾिबो
सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।